बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, अॼु असांजो जेको ही किसो हले थो पियो चार दरवेश जो, उन सिलसिले में अॼु असां अठों पार्ट यानी अठीं किस्त तव्हांजे अॻियां बयानु कंदासीं। कल्ह सतीं किस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं जेको ख्वाजा सग परस्त हुयो, माण्हू हुनखे कुते जो पूॼारी चवंदा हुआ, उन बादशाह जे अॻियां पंहिंजो राज़ ज़ाहिर कयो, जंहिंमें हुन ॿुधायो त हुन सां पंहिंजे भाइरनि केॾियूं ज़्यादतियूं कयूं ऐं कुते केॾी वफ़ादारी कई। कल्ह को सॼो किसो उन तकलीफ़ुनि ते हो। आख़िर में हुन जे भाइरनि हुनखे फांसी ॾियारण जे लाइ बि रुश्वतूं बासियूं, पर हिन जी हयाती हुई जो फांसीअ मां छुटी वियो। वरी हिनखे क़ैद कराइनि, हिकिड़े गार में, खूह में क़ैद कराइनि। शहर खां ॿाहिरि हिकिड़ो खूह हुयो, उते हिनखे क़ैद कराइनि। उते बि हिन सां गॾु उते ॿ क़ैदी हुया। उन्हनि क़ैदियुनि खे खाधो को माण्हू राति जो ॾेई वेंदो हो, हे बुख ते हूंदो हो। पोइ कुते उहो ॾिसी कुते हिन जे लाइ मानी ऐं पाणी आणण जो बंदोबस्तु कयो। कीअं कई उहो बि असां कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं। पोइ आख़िर हिनखे कंहिं माण्हूअ उतां अची कढियो, रसो उछलाई हिनखे कढियईं। पोइ हिनखे उहो आज़ादु कराई पाण सां गॾु चङो परे वठी वियो। घोड़े ते, घोड़ो बि कायूं आयो, घोड़े ते हिनखे वठी वियो। पोइ उते वञी ऐं हे हिनखे जंहिं आज़ादु करायसि उहो हिनखे मारण ते हुयो, मारेसि पियो। त हिन हुनखे मिनतूं कयूं त तो मूंखे आज़ादु बि करायो आहे, तूं मूंखे मारी छो थो। पोइ वरी हुन पंहिंजो बयानु बि ॿुधायुसि त मूंसां हे थियूं न हालतूं, मां वापारी हुयुसि, नीशापुर जो वापारी आहियां, मूंसां हे भाइरनि ज़्यादतियूं कयूं आहिनि। सॼो किसो ॿुधाए, खूह में मूंखे भाइरनि उछलायो, जिथां तो अची मूंखे कढियो आहे, हाणे तूं मूंखे छो थो मारी। पोइ हुन मारण जो इरादो हिन जो मुलतवी कयो, हिनखे मारणो छॾियईं। पोइ वरी हुनखे चयो त भला तूं मूंखे ॿुधाए त तूं केरु आहे। अज़गे बि तो अची मुंहिंजी मदद बि कई आहे, मूंखे वरी मारी बि पियो, तूं आहीं केरु। हाणे उहो जंहिं हिनखे अची उतां छॾायो खूह मां, ख्वाजा सगपरस्त खे, हाणे उहो पंहिंजी ॻाल्हि पियो ॿुधाएसि त मां छा आहियां। हुन चयसि त मां ज़ेरबाद मुल्क, उन दौर में को मुल्क हुयो ज़ेरबाद, उतां जे बादशाह जी धीउ आहियां। अड़े, हाणे हिन त माण्हू पिए सम्झो, मर्दाणो वेस पातल हुयुसि, हिन माण्हू पिए सम्झो, पर हक़ीक़त में उहा औरत आई। चई मां जेको ज़ेरबाद मुल्क आहे उतां जे बादशाह जी आहियां धीउ। तोसां ॿ माण्हू जेके खूह में उते क़ैद थियल आहे, हिनखे यादि आयो त बराबरि ॿ माण्हू अॻे उते क़ैद थियल हुया। चई उन्हनि मां हिकिड़ो जवान, उनजो नालो आहे बहरामंद, ईरानी नाला आहे। उहो मुंहिंजे नानाणनि मां हिकु वॾे सरदार जो पुटु आहे। मुंहिंजा नानाणा जेके आहिनि उन्हनि में हिकिड़ो सरदार आहे, उनजो इहो पुटु आहे। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे पीउ हुकुम कयो त जेके बि हिन शहर में बहादुर मुड़ुस, पहलवान, कुश्तीबाज़ ऐं तीरंदाज़ आहिनि, से सभु अची मुंहिंजे अॻियां पहलवानी जा करतब ॾेखार, त ख़बर पए मूंखे त मुंहिंजे मुल्क में केरु पहलवान आहे, केरु बहादुर आहे। चई त मां बि उन महिल महल में वेठी हुयसि, दायूं, साहेड़ियूं, संगतियाणियूं सभु अॻियां वेठियूं, मां बि पे तमाशो ॾिठो। पहलवान अची विया। हिकिड़ो जवान जेको सभिनी पहलवाननि में मूंखे सम्झां पई त ताक़तवर हुयो, शहज़ोर हुयो, दिलेर हुयो, घोड़े वांगुरु टप पे ॾिनई, हरण वांगुरु छाल पे ॾिनई। मां ॾिठो हो सूरत जो सुहिणो, हिमत ऐं सूरत ॾिसी मूंखे बि ॾाढो पसंदि आयो। चई 2-4 ॾींहं इनखे गुज़रिया। पोइ मां जेका मुंहिंजी हाल महरम दाई हुई, मां उन सां उन पहलवान जे बारे में पंहिंजो दिलि जो हाल हो, मां उनखे लालच ॾिनी, इनाम ॾिनामांसि त कंहिं न कंहिं नमूने सां उनखे लिकाए
पहलवान खे इन खे तूं मूं वटि वठी अच। पोइ चई दाई कंहिं बहाने सां उनखे मूं वटि वठी आए। चई गच ॾींहं ईअं हलिया, पोइ दाई हिनखे लिकाए वठी ईंदी, वरी निकिरी हलियो वेंदो, दाई हिनखे छॾे ईंदी। हिकिड़े ॾींहुं पोइ जीअं आयो पे त महल जे ॿाहिरां जेके चौकीदार हुआ उन्हनि हिनखे ॾिसी वरितो, ॾिसी खणी पकड़ियोसि। त साईं महल में अंदरि वियो पियो, वञी बादशाह खे ॿुधाए, पकड़े वञी बादशाह सां ॻाल्हि कई। बादशाह जो ॿुधो त भला मुंहिंजे महल में पियो वञे। बादशाह हुकुम कयो त हिनखे फांसीअ जी सज़ा ॾियो, मारियो हिनखे। घणनि पोइ वरी हिनखे चयो साईं न, कुझु रहम कयो, कुझु रहम कयो। पोइ बादशाह फांसीअ जी सज़ा हिनजी रद्द करे ऐं बादशाह हुकुम ॾिनो त हिनखे ज़िंदाने सलेमानी में क़ैद कयो वञे, जिथे तोखे उछलायो वञे खूह में। जेको चवनि था त हज़रत सुलेमान जे दौर में देवनि खां हज़रत सुलेमान इहो खूह खोटायो। बादशाह हुकुम कयो त हिनखे वञी हिते क़ैद कयो। इन सां गॾु जेको ॿियो माण्हू बंदि उते क़ैद में हुयो, उहो हिन जो नौकर आहे, इन पहलवान जो नौकर आहे। हीउ पहलवान मुंहिंजे नानाणनि में जे हिसाब सां मुंहिंजो माइट। उहो पिणु राति जो उन सां गॾु आयो पिए। राति जो हिन सां हे जेॾीमहिल महल में अंदरि मूं ॾे ईंदो हो त उहो बि हिन सां ईंदो हो, उहो बि हिन सां पकड़िजी पियो, उनखे बि साॻी सज़ा मिली, ॿिन्ही खे वञी खूह में उछलायो। पोइ चई हिननि ॿिन्ही खे वञी उछलायो क़ैद में, खूह में। इन्हनि खे 3 साल हिते थिया आहिनि खूह में। 3 साल थी विया आहिनि इन्हनि खे खूह में। पर चई असुल मज़े जी ॻाल्हि इहा त इहा कंहिंखे बि ख़बर न पई त इहो माण्हू बादशाह जे महल में वेंदो छो, हिन जो मक़सदु छा हो, इहो महल में वञे छो पियो। इहा बादशाह खे बि ख़बर न पइजी सघी, कंहिंखे ख़बर न पइजी सघी। इहो आहे त महल वेंदे हिनखे पकड़ियनि, बादशाह उन ते ॾमिरजी हिनखे सज़ा ॾिनी। पर बादशाह खे बि इहा ख़बर न हुई त इहो महल में वेंदो छो। ईअं सम्झ ॼण रब मुंहिंजी पत रखी। पोइ चई त मां इहो चवंदी हुयसि त भला हिननि बि ॻाल्हि कान खोली, हिननि बि ॻाल्हि कान खोली, न त भला हे जान बचाइण जे लाइ खणी ॻाल्हि करे आहे त मूंखे शहज़ादी पाण घुराईंदी, भला मुंहिंजी जो पत रहिजी वई। पोइ चई मां पाण ते ईअं सम्झो लाज़िम कयो त मां इन्हनि खे वक़्त सिर अन्न पाणी पहुचाईंदी रहां। उन करे तूं ॾिसंदो हूंदे त कॾहिं कॾहिं पाण ॾिसंदो हूंदे त राति जो हिननि वटि मानी बि ईंदी, पाणी बि ईंदो। उन जे करे मां हिननि वटि 8 ॾींहं ईंदी हुयसि। 8 ॾींहंनि जी मां हिननि खे खाध खुराक ॾेई वेंदी हुयसि। कल्ह राति सुती पई हुयसि, ईअं मां ख्वाब में ॾिठो त को माण्हू मूंखे थो चए त जल्द उथ उथ, घोड़ा तयारु कर, घोड़ा तयारु कर, रसो बि खण पाण सां, उन गार ते वञ, उन वीचारे खे इन गार मां ॿाहिरि कढ। चई मूंखे ॼण ख्वाब में कंहिं ॿुधां पई त बाक़ाइदे हुयसि निंड में, पर ईअं सम्झण जाॻां पई त हुन बाक़ाइदे पार पता ॾेई मूंखे चयो त बसि घोड़ा तयारु कर, वञ रसो बि खई वञ, हुन वीचारे खे वञी तव्हां खूह मां कढ। चई मां हे ॿुधी छिरक भरे जाॻी पियसि, मर्दाणो वेस ढकियुमि, हिकु संदूकड़ी जवाहरनि ऐं अशरफिन जी खयमि त मता का ज़रूरत पइजी वञे, ही घोड़ा ऐं कपिड़ा बि पाण सां खणी उते अची पहुतसि। तुंहिंजो हो नसीब जो तोखे त क़ैद मां अची छुटकारो ॾिनो, न तोखे मां सुञाणा न तूं मूंखे सुञाणी। अॻे बि बसि मूंखे बि हुकुम थियो, अलाए इन में कहिड़ो राज़ हो, मां अची तोखे आज़ादु करायो। ख़ैर जेको मुंहिंजे भाग में हो सो त थी गुज़रियो। चई साईं हिन इहा ॻाल्हि पूरी करे खाधो कढियईं, पूरी हुजे, कचूरी हुजे, गोश्त हुजे, उहो गंढ में ॿधल उहो कढियईं। छा कई जो पहिरियां मिस्री कढी हिकु कटोरी में ॻारी, उन में बेद मुश्क जो अर्क विझी, बेद मुश्क जो अर्क विझी मूंखे चई त हे पी। मां हिन जे हथनि मां उहो कटोरो वठी शरबत पीयुसि। उन बाद असां नाश्तो कयोसीं।
घड़ी रखी, हिन मूंखे गोॾ ॿधण लाइ ॾिनी। हाणे गोॾ ॿध, मूंखे वठी वई दरिया ॾे। उते हिन छा कयो जो कैंचीअ सां मुंहिंजे मथे जा वार कटे, मुंहिंजा वार बि कटियईं, मुंहिंजा नंहं बि कटियईं, मुंहिंजा वार बि कटियईं, मुंहिंजा नंहं बि कटियईं। पोइ साईं मूंखे उते दरिया ते विहिंजारे सिंजारे मूंखे नओं वॻो बि ॾिनई त हाणे इहो वॻो पाए। ईअं ॼण मूंखे नए सिरे हिन माण्हू बणायो। साईं मां त आसरो पलियूं वेठो हुउसि, ओचितो उतां कैद मां बि निकितुसि, वरी हेॾो मान शान बि मिलियो। सो उन महिल ई मां बरकातूं नफ़ल शुक्राने जा काबे ॾे मुंहुं करे ऐं पढ़ण बीठुसि। उहा मूंखे, मां जो नफ़ल पे पढ़ां त मूंखे चिताई ॾिसे पई। साईं मां जॾहिं निमाज़ पढ़ी पूरी कई त मूंखे चईं त तो ही छा कयो, ही छा पियो करीं? मां चयोमांसि त जंहिं ख़ालिक हिन सॼी ख़लक़त खे पैदा कयो आहे ऐं तो जहिड़ीअ खे मोकिलियो अथई मुंहिंजी ख़िदमत लाइ, हेॾी तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे, तोखे एॾो महिरबानी बणायो अथई जो तूं न ॼाण न सुञाण अची मूंखे कैद खाने मां छुटकारे ॾियारियो आहे। मां उन रब रहमान ला शरीक जी इबादत पई कई, मां उन जो शुक्र पई कई। मां जो चयोमांसि, मूंखे चईं त लॻे थो त तूं मुस्लमान आहे। मां चयो हा। मूंखे चईं त तुंहिंजी दिलि तुंहिंजी ॻाल्हियुनि खां लॻे थो त तुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे, मूंखे बि तूं कलमो पढ़ाए, मूंखे बि मुस्लमान कर, मूंखे मुस्लमान कर। मां दिलि में चयो त बड़ा रब जो शुक्र आहे जो हीअ बि असांजे दीन में थी शरीक थिए, राज़ ख़ुशीअ सां चए थी, ज़ोर ज़बरदस्ती त कान्हेसि। चई साईं हुनजो मूंखे चयो त मां हिनखे कलमो पढ़ाए, कलमो पढ़ाए मुस्लमान कयोमांसि। साईं पोइ असां हुतां घोड़नि ते सुवार थी वरी हलियासीं अॻिते। राति जो जिथे बि लथासूं पे त हुन दीन ईमान जूं ॻाल्हियूं पिए कयूं, माना हिन जूं ॻाल्हियूं खे ॿुधल हुयूं, इस्लाम जूं मुस्लिम दीन जूं ॿुधल। साईं अहिड़ी रीति हलंदे हलंदे असां 2 महीना पंधु कयोसीं, 2 महीना पूरा पंधु कयोसीं। आख़िर साईं नेठि वञी हिकिड़ी विलायत में पहुतासीं। उहा जेका विलायत हुई उहा हिन जो मुल्क ज़ेरबाद ऐं श्रीलंका जे विच में, जंहिंखे पुराणे दौर में सरांदेप चवंदा हुआ। असां वटि उन विलायत में पहुतासीं जिथे हिन जी जो मुल्क ऐं श्रीलंका जो मुल्क माना हिननि जी उन विच में पहुतासीं। हेॾां हिननि जो मुल्क हुयो, हेॾां श्रीलंका। साईं उन विलायत में पहुतासीं, वॾो हिकिड़ो असांखे शहर ॾिसण में आयो। आबादीअ में हे जेको कस्तंतीनिया जो वॾो शहर आहे इस्तंबुल, साईं उन खां बि वॾो शहर हुयो, माना हेॾा माण्हू हुआ। उतां जी मौसम ॾाढी वणंदड़। माण्हू पिया ॻाल्हि कनि त हितां जो जेको बादशाह हुआ वॾो इंसाफ़ वारो आहे, रैयत जो ख़्यालु रखंदड़ आहे। ही सभु ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशि थी। हिकिड़ी हवेली वरितीसीं, ख़रीद कईसीं, असां उन में रहण लॻासीं। साईं हाणे माना 2-3 ॾींहं गुज़रिया, असां जेको हेॾो पंधु कयोसीं, सफ़र जी तकलीफ़ूं थक, हाणे उहो असांजो लथो, ज़रूरी साज़ सामान वरितोसीं। हाणे चई हूअ जो मुस्लमान थी, मां हुन जे राज़पे सां उन शहज़ादीअ सां मां निकाह कयो। साईं मां उते रहूं पिया, असां उते पिया रहूं। हाणे हीअ मुंहिंजी थी वई ज़ाल। 3 सालनि में साईं मुंहिंजी उते वॾी वाक़फ़ियत थी वई, नंढो वॾो मूंखे सुञाणे। वापार पियो कयां, मुंहिंजो वापार में भाॻ हुयो, सॼे उते बाज़ार में मुंहिंजो नालो थी वियो। माण्हू मूं ते एतबार करणु लॻा त भाई इन वटां शइ वठिबी त भली मिलंदी। सभिनी वापारनि खे तव्हां मां ईअं सम्झ गोए खणी सभिनी वापार, मशहूरु वॾो वापारी उतां जो थी। हिकिड़े ॾींहुं उतां जो जेको वॾो वज़ीर हुजे, साईं मां उनजी ख़िदमत में सलाम लाइ वियुसि। मां चई भला सलाम करे अचां। मां जो पियो वञा, ॾिसां त हिकिड़ो मैदान आहे, उन में माण्हुनि जो मेड़ लॻो पियो आहे, हुजूम आहे माण्हुनि जी।
हुजूम जो ॾिठुमि, वञा वज़ीर ॾे पियो, हुजूम जो ॾिठुमि त ॾिसां त भला छा आहे, माण्हूअ जी फितरत आहे। की मां चयो दादा ख़ैर त आहे, छाजो गोड़ आहे? चइनि त हिकिड़ा ॿ माण्हू चोरी कंदे पकड़िया आहिनि, चोरी कंदे पकड़िया आहिनि, सो उन्हनि खे हिते पथर हणी मारनि था, सज़ा था पिया ॾियनि। मां जो इहो ॿुधो त साईं मूंखे यादि आयो त कंहिं ॾींहुं मूंखे बि त भणा ईअं फाही वांगुरु फाहीअ ते चाढ़ीनि पिया, मूंखे बि त ईअं वठी पिया ॼण फाहीअ ते, मूंखे बि त माण्हू पिया ॾिसनि, जो उतां खणी रब साईं मुंहिंजी जान बचाई। इहे अलाए वीचारा केरु हूंदा। ऐं वॾी ॻाल्हि भला जीअं मां बेगुनाह हुउसि, मूंखे फांसी पिया ॾियनि, सो कहिड़ी ख़बर ही वीचारा बि ॾोही हुजनि अलाए न। ही मूंखे जो पंहिंजो हिकिड़ो धकु लॻल हो, सो मां ओॾी महिल ई माण्हुनि खे पासे करे मां चयो भला ॾिसां त आहिनि केरु, अंदरि जो वञा, माण्हुनि खे धिके हेॾे होॾे, ॾिसां त मार, अड़े हे त मुंहिंजा ॿई भाइर। रब पनाह में रखे, भणा अहिड़ो हाल अथनि जो लिङनि ते पूरो कपिड़ो बि कोन, माण्हुनि कुटे कुटे सफ़ा सुजाए छॾियो अथनि। ओ पथर धक हणी कुटे कुटे हिननि जा सॼा लटा कपिड़ा फाड़े हे सफ़ा ईअं उघाड़ा बीठा हुजनि मुंहिंजा ॿई भाइर। साईं मां जो भाइरनि खे ॾिठो, रत जी छिक थी। मां उन महिल हिकिड़ी थेली अशरफिन जी सिपाहियुनि खे ॾिनमि, मां चयोमांनि त तरसो, सज़ा में तकड़ न, सज़ा में तकड़ न कयो, फ़िलहाल त हिननि खे मार कुट बंदि कयो ऐं तरसो थोरो इंतज़ारु कयो। की मां सिपाहियुनि खे जो ॾिना त सिपाही बसि करे बीठा था, हाणे माण्हू बि हिननि खे धक वक कोन पिया हणनि। मां हिननि खे उते छॾे उतां ई घोड़े खे डोड़ाईंदो सिधो उतां जो जेको हाकिम हो उनजे घर में। की वापारी त मां हुयुसि, जवाहरी त हुयुसि, हिकिड़ो वॾो क़ीमती मोती मां वञी उनजे साम्हूं रखी ऐं पंहिंजे भाइरनि जे माफ़ीअ लाइ मां अर्ज़ु कयो, मुंहिंजा भाइर आहिनि ऐं माफ़ी ॾे। मूंखे हाकिम चयो त हिकिड़ो माण्हू हिननि ते फिरियादी आहे, हिननि जो ॾोह बि साबित थी चुको आहे, सो बादशाह फ़ैसिलो करे छॾियो आहे, मां लाचार आहियां, मुंहिंजे वस में न आहे, इहो बादशाह जो फ़ैसिलो आहे त हिननि खे पथर हणी हणी मारे छॾियो, मां नथो कुझु करे सघां। की मां हुनखे हेॾो सारो मोती जो ईअं सम्झो ॼण रुश्वत में ॾिनो, हाणे हुनखे इहो छॾण बि त ॾुखियो पियो लॻे, कमु न कंदोमांसि खणंदो, मिंथूं बि कयूंमांसि, आख़िर घणी मिंथ ज़ारी खां पोइ हिन हाकिम चयो त ॿी भला फिरियादीअ ॾींहुं नियापो कयूं, फिरियादी खे पाण वटि घुराई, फिरियादी खे घुराए ऐं उनखे पंहिंजे मुंहं सां पोइ दाॿो बि ॾिनईंसि, लालच बि ॾिनईंसि, नेठि 5,000 जे एवज़ ते हुनखे राज़ी कई त मां तोखे ॾंड ॾोह में 5,000 ॾियो। चई हो राज़ी थियो, मां उनखे पैसा ॻणे ॾिना, मां भाइरनि जी जान आज़ादु कराई। बादशाह सलामत जे साम्हूं वेठा अथव, इन्हनि खां पुछो त मां सच थो ॻाल्हायां या कूड़, पुछो न, साम्हूं वेठा अथव। भाइर ॿुधनि पिया, सॼी दरबार ॿुधे पई, भाइरनि जा कंध शर्म खां हेठि, माना सही ॻाल्हि थो करे। साईं ख़ैर मां हिननि खे छॾाए पंहिंजे घर वठी आयुसि, साईं मां हिननि खे घर वठी आयुसि, घर आणे मां हिननि खे चङी रीति विंजाराए सिंजारे कपिड़ा ढकाए मां हिननि खे रहण जे लाइ धार हिकिड़ी जाइ ॾिनी, पर पंहिंजे ज़ाल सां मां ॻाल्हि न कई, ज़ाल जे साम्हूं न आंदोमांसि, ज़ाल जे साम्हूं न आंदोमांसि, पर इहो आहे त मां हर हर पियो हिननि ॾे वेंदो हुउमि, खावां पिया हिननि सां मां गॾु। साईं इन हाल में 3 साल मां पंहिंजे भाइरनि जी ख़िदमत कई, वेही खाधुनि, को न वापारु वड़ो न छा, का शइ कान, 3 साल वेही खाधुनि। वॾी ॻाल्हि त को कमकार बि जो हिननि खे न पियो ॼाण, रुॻो खाइण पीअण जी हूंदी हिननि ॿिन्ही खे, माना घर वेठे पई हर शइ मिले, त इहा ॻाल्हि आहे त इन सॼे 3 सालनि में हिननि खां काड़ी बुछड़ी हरकत मूंखे ॾिसण में न आहे, जो वरी को तकलीफ़ में पाण अचनि या मूंखे ॾुख थिए।
मां केॾे ॿाहिरि वेंदो हुउसि त बि घर में ई हूंदा। साईं हिकिड़े ॾींहुं ओचितो मुंहिंजी ज़ाल जेका बादशाह जी धीअ हुई, जंहिं अॼु मूंखे क़ैद मां छॾायो, जेका वरी मुंहिंजे करे मुस्लमान बि थी, हाणे मुंहिंजी ज़ाल। सो साईं मुंहिंजी ज़ाल हिकिड़े ॾींहुं विंझण लाइ थी वई, जॾहिं दालान में घिड़ी त को माण्हू ॾिठई त को माण्हू कोन्हे। हिन छा कयो जो बुरको पंहिंजे मुंहं तां लाथई। साईं मुंहिंजो जेको विचों भाउ अथव साम्हूं वेठो अथव, उन को मुंहिंजी ज़ाल खे ॾिसी वठो, ॾिसी वॾे भाउ सां ॻाल्हि कई, वॾे भाउ सां ॻाल्हि कई। साईं हिन ॿिन्ही भाइरनि गॾिजी वरी मुंहिंजे मारण जी सलाह कई त हिनखे मारे या माई खण। साईं मूंखे ख़बर कान, मां त अञा बि रब जा शुक्र पियो कयां त भला हिन दफ़े मुंहिंजे भाइरनि अहिड़ी का हरकत कान कई। मां वरी बि रब जा शुक्र पियो कयां त भला मुंहिंजा भाइर भला हाणे को सुधरी विया आहिनि, का अहिड़ी हरकत कान कई अथनि। साईं हिकिड़े ॾींहुं मानी खाइण खां पोइ मुंहिंजो वॾो भाउ चई हाणे हिननि जा पाण में सलाह ठाही त हिनखे मारे हिन जी ज़ाल खणूं। साईं हिकिड़े ॾींहुं मानी खाइण खां पोइ मानी मां अची हिननि भाइरनि सां खाईंदो हुउमि। मानी खाइण खां पोइ मुंहिंजो साईं जेको वॾो भाउ साईं साम्हूं वेठा अथव, तव्हां पुछो, मुंहिंजो वॾो भाउ मानी खाइण खां पोइ रोअण लॻो, वठी पंहिंजे ॻोठ जी सारा ऐं ईरान जूं ख़ूबियूं बयानु करणु लॻो त मूंखे सिक लॻी आहे, वाह जो असांजो मुल्क हूंदो ईअं। साईं हिन जो ईअं चयो त मुंहिंजो जेको विचों भाउ उन बि खणी हिनखे साॻियो सुर वठाई, चई हिननि जी पाण में सलाह हुई। उन बि चयो त हा त सही ॻाल्हि थो करीं, हेॾो टाइम थियो आहे पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि निकिता आहियूं, अलाए उते छा थियो हूंदो, कीअं थियो हूंदो। मां हिननि खे चयो त दादा तव्हांखे जेकॾहिं हिन सिक लॻी आहे पंहिंजे ॻोठ जी त सुठो आहे, मां तव्हांजी इहा ख़्वाहिश रखां थो, हाणे हीअं था कयूं, अलाह ताला ख़ैरु करे, जल्द मूंखे बि टाइम थियो आहे जो मां निकितो आहियां हुतां, हाणे कुझु टाइम तरसो, पर जेतिरो बि जल्द थियो त गॾिजी हलंदासीं पंहिंजे ॻोठ। साईं मां हिननि सां इहा सलाह करे उन खां पोइ मां पंहिंजी ज़ाल सां हिन भाइरनि जो अची इहा ॻाल्हि बि कई त मुंहिंजा भाइर आहिनि, मां तोखे ॿुधायो कोन हो, जाइ बि हुननि खे अलॻि वठी ॾिनी अथमि, 3 साल थिया आहिनि जो मुंहिंजा भाइर हिते रहनि था पिया, पर हाणे मुंहिंजे भाइरनि जो थियो आहे शौक़ु त हलूं पंहिंजे ॻोठ, ऐं मूंखे बि टाइम थियो आहे, सो असां पाण में सलाह कई आहे त जेकर होॾे हलूं। मां पंहिंजे ज़ाल सां इहा ॻाल्हि जो कई त हुन मूंखे चयो त जेका तुंहिंजी मर्ज़ी, जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर तूं जहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं न, तूं जहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं त मूंखे लॻे ई थो त तुंहिंजे भाइरनि जी दिलि में दगा अथई तुंहिंजा दुश्मन, ईअं सम्झण नांग पंहिंजे बगल में पालिया अथई, तूं भले हिननि ते भरोसो कर, तोखे जेको वणे सो कर, तुंहिंजा भाइर आहिनि, मां तोखे नथी चई सघां, पर मां वरी बि चवंदीसि त पाण संभालजांइ। साईं मां वरी बि चवां त भाइर आहिनि, मूंखे छा कंदा, मां अहिड़ो अकुल अथसि, सम्झां पियो त हीअ बि मुंहिंजी ख़ैरु ख़्वाह आहे, पर चवां पियो भाइरनि जे लाइ थी चए त न, मुंहिंजा भाइर मूंखे छा कंदा। साईं नेठि कुझु ॾींहंनि जे रखी असां सफ़र जी तयारी कई, असांजे सफ़र जी तयारी थी, तंबू मैदान में खोड़ियासीं, वॾो काफ़िलो तयारु थियो, मां वॾो सरदार माना हुते थी वियो वॾो वापारी, मुंहिंजे सरदारीअ ते ॿई राज़ी थिया, दादा तूं अॻियां थी, असां तुंहिंजे पोयां। नेठि चङी घड़ी ॾिसी रवाना थियासीं, पर इहो आहे त ॼण हाणे थोरो ज़ाल वारा ॻाल्हियूं मूंखे दिलि में अचनि पियूं, सो ॿियो न, हिननि खां ॼण थोरो मां नफ़रत न पियो कयां, पर ज़ाल जो मूंखे चयो हो त हाणे मिड़ई मां हिननि खां थोरो होशियारी कंदो, पाण खे गाफ़िल न कंदो, पर इहो आहे जीअं चवंदा हुआ त मां ईअं कयां पियो, मां जीअं चवनि तीअं कयां। साईं हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे विचें भाउ वञूं पिया, तॾहिं पंध जा हूंदा, घोड़नि गॾनि ते मिसाल रोड रस्ता कोन, महीननि जा महीना पंध थींदा। सो साईं हिकिड़े ॾींहुं मूंखे पंहिंजे हिन विचें भाउ चयो
त हिन मंज़िल खां 3 मेलनि जे पंध ते मिठे पाणी जो आहे तलाउ। ऐं वॾी ॻाल्हि इहा त उन तलाउ जे किनारे ते गुलाब, मोती, चंबेली, अलाए कहिड़ा कहिड़ा कुदरती खुशबुनि वारा सुहिणा सुहिणा गुल बि उते बीठा आहिनि। अदा जाइ ॾिसण जहिड़ी अथई, आहे घुमण जहिड़ी अथई। हलूं था, जेकर उते हली थोरो आराम बि कयूं त सफ़र जो थक बि भॼे। मां चयोमांसि दादा सही आहे, जेकॾहिं तव्हांजी इहा ख़्वाहिश आहे त सुभाणे मंज़िल उते कंदासीं। हिननि चयो चङो। मां पंहिंजे गैरहाज़िरी जी ख़बर सॼे काफ़िले खे ॾेई छॾी। नौकर खे सुवारी ऐं खाधे जे बंदोबस्त लाइ बि चई छॾियुमि। ॿिए ॾींहं ते सुबुह जो मां ॿिन्ही भाइरनि कपिड़ा ढके हथियार पहिरे मूंखे यादगिरी ॾियारी दादा जल्दी हल त हितां तलाउ वटां थी अचूं। मां वहट घुराया। हिननि चयो त न दा, जेको न पंधु हलण में मज़ो आहे सुवारीअ में किथां मज़ो आहे, सो पंधु बि त वेझो आहे न। मां नौकरनि खे चयो त घोड़ा मोटाए वञ, मुंहिंजे भाइरनि जो राज़ आहे दा, घोड़ा मोटाए वञ। नौकर ताम खणी खाधो पीते जो त हाणे उते 2-3 मिंट कुझु टाइम वेहंदासीं, बुख बि लॻंदी त उहे ताम खणी बि असां सां गॾु हलिया। तीर कमानूं बि हुजनि वाट ते, साईं उहे तीरनि कमाननि सां ईअं निशान बि चुटींदा पिया वञूं। जॾहिं साईं काफ़िले खां घणो, हाणे असांजो काफ़िलो होॾे रहियल हुजे, असां 3 भाइर जॾहिं काफ़िले खां घणो परे निकिरी वियासीं त हिननि छा कयो जो पाण में सलाह त हिननि जी थियल ई, हिकिड़े नौकर खे मूंखे ॿुधाइनि कोन, अलाए कहिड़ो कमु हुनखे चइनि, माना हुनखे उतां मोटाए। मिसाल को हुनखे कमु चइनि त तूं हे करिया। हाणे मुंहिंजा जो भाइर हुया त नौकर त हिननि जो बि ख़्यालु कनि पिया न। वरी साईं थोरो अॻिते हलिया, मुंहिंजे ॿिए नौकर खे वरी चइनि त देरि कई आहे, वञ तूं हिनखे वठी आहे, अलाए काॾे वियो हले, तूं वञ हिनखे वठी आहे। मुंहिंजो साईं निभाग मूंखे, मां हिन पासे ॾे ख़्यालु ई न पियो कयां। मुंहिंजो निभाग मां हिन पासे ॾे सोचां ई कोन। जीअं चवनि पिया अदा सही आहे। मूंसां साईं भोग चर्चा कंदा हलनि, ॻाल्हियुनि में ख़ुशी कंदा, मूंखे रिझाईंदा थी विया। साईं ही कुतो जेको अथव, कुतो मूंसां गॾु हले, कुतो साईं मूंसां गॾु हले। साईं जॾहिं चङो पंधु करे वियासीं, हिननि त चयो त 3 मेल आहे। चङो पंधु करे वियासीं, न बाग नज़र अचे न तलाउ। अड़े ही तव्हांजो पिया चयो त बाग आहे, तलाउ आहे, पर चई रुगो चौधारी निहारियां त बर पट लॻो पियो हुजे ऐं झंग, बर पट ऐं झंग। इते चई साईं मूंखे पेशाब लॻो। मां हिननि खे चई मूंखे पेशाब आयो। साईं मां जीअं ई पेशाब लाइ वेठुसि त मां महसूस कयो तलवार अछी थींदी आहे, ईअं तलवार जो मूंखे चिमको नज़र आयो। जेसि ताईं मां पाण संभालियां त विचे भाउ मूंखे घणी तरार आई। तरार हीअं मूंखे मथे में हई, बाक़ाइदे साईं ईअं सम्झण मथो बहिसा थी पियो मुंहिंजे मथे में। साईं मां जेसि ताईं हिनखे चवां त ज़ालिम मूं भाउ खे तव्हां छो था मारियो, जेसि ताईं मां अञा ज़बान मां ई लफ़्ज़ कढां तेसि ताईं पहिरियों विचे हई। चई मां जेसि ताईं अञा हिनखे चवां तेसि ताईं वॾे भाउ वरी ठका करे मूंखे त कुल्हनि वटां तलवार वाहे कढी, हुन मथे में हई ऐं वॾे मूंखे कुल्हनि में। साईं बि साम्हूं वेठा अथव, तव्हां पुछो। मां चई साईं ज़ख़्मी थी किरी पियुसि, कंधु लाड़े मां किरी पियुसि। साईं पोइ हिन बेरहमन वेही मूंखे वढियो, पे तलवारनि जा घाव कया, मूंखे सॼो रतो रत कयो। ही मुंहिंजो कुतो, तव्हांखे मां ॿुधायां त मूंसां गॾु हो, ही कुतो मुंहिंजो इहो हाल ॾिसी हिन ते भौंके पियो। कुतो जो भौंके पियो, हिन कुते खे बि तलवार हुई, कुते खे बि धकी कयो। साईं पोइ जेॾी महिल ॾिठुनि त हाणे हे पूरो थियण वारो आहे, हिननि पंहिंजे पर में सम्झो त हे मरी वियो। पोइ हिननि, पर मां ॾिसां पियो हिननि छा कयो जो उहे ई तलवारूं पंहिंजे हथनि सां पंहिंजे जिस्म ते हीअं आस्ते आस्ते घाव ॾिना।
माना मोटी वञूं होॾे काफ़िले ॾे, ओॾे वञी पोइ कूड़ बदूड़ हणूं ऐं काफ़िलो बि सॼो खणूं, हिन जी ज़ाल खे बि खणूं। साईं पंहिंजे जिस्म ते घाव ॾेई मथे पेरे उघाड़ा रड़ियूं कंदा काफ़िले ॾे रवाना। मूंखे उते छॾियूं पाण उॾाए मूं वारे काफ़िले ॾे। उते वञी हुननि खे ॿुधाइनि तव्हां चोर वञूं पिया असां फोरू हुया, असांजे भाउ वीचारे खे शहीद करे छॾिन, असां वॾो हुननि सां विड़ियासीं, पर हे ॾिसो असां लड़ाईअ में फटिजी पिया आहियूं, हो त मरी पियो, हाणे जल्दी कयो हितां हलो, न त फोरू पोयां अचनि था पिया, अजायो जीअं हिते फुर कंदा, सभिनी खे फुरे नास कंदा। काफ़िले वारनि जो फोरुनि जो नालो ॿुधो त उहे वीचारा बि परेशान थी विया। नेठि उहे बि हाणे हे जो मुंहिंजा भाइर हा त सम्झनि था हे ई मालिक आहिनि। उतां खणी काफ़िलो रवाना थियो। मुंहिंजी ज़ाल, मां पंहिंजे ज़ाल सां ॻाल्हियूं त कयूं न पंहिंजे भाइरनि जी। मुंहिंजी ज़ाल खे त सभु ख़बर हुई, मुंहिंजे भाइरनि जी खूबियुनि जी बि ठगियुनि जी बि ख़बर हुई। सो उन वीचारी जीअं जो ॿुधो काफ़िलो तयारु पियो थियो, हर को सामान पियो सेड़े, उन वीचारी जीअं जो ॿुधो हिननि जो चएसां उनखे चोरनि मारे छॾियो। हुन वीचारीअ छा कयो, ॿुधाईं जो सम्झी वई त कूड़ था हणनि। मां हिन सां पंहिंजे भाइरनि जी सॼी ॻाल्हि कई हुई मुंड खां वठी। हुन वीचारी छा कयो, हिकदमि खंजर हणी पाण खे उते पूरो करे छॾियो। त हे बेईमान हिन मूंसां बि ग़लति हलंदा, जॾहिं भाउ खे मारे छॾिन त मूंसां वरी छा कंदा। ऐं मां पंहिंजी ज़ाल सां पंहिंजी भाइरनि जी ॻाल्हियूं त कयूं। हाणे इहो बादशाह थो वरी हिते किसो अध में खुटाए, बादशाह थो ॻाल्हि करे फ़क़ीरनि खे, या फ़क़ीरनि खे बि बादशाह किसो ॿुधाए। चई हे फ़क़ीर उन ख्वाजा परस्त जॾहिं हिन पंहिंजी इहा एसि ताईं मूंखे पंहिंजी ॻाल्हि वीचारी ॿुधाई, एॾी मुसीबतुनि जी, भाइरनि जे ठगियुनि जी, ऐं हिन जी पंहिंजे भाइरनि सां चङाईअ जी, मूंखां बेइख़्तियार बादशाह थो चए त मूंखे ईअं अखियुनि में पाणी अची वियो त भेण दुनिया में अहिड़ा माण्हू बि आहिनि, अहिड़ा तो जहिड़ा भाइर बि आहिनि, ऐं अहिड़ा हरामी हिननि जहिड़ा भाइर बि आहिनि। चई उते मूंखे इन ख्वाजे चयो, ख्वाजो किसो बयानु थो करे। हाणे बादशाह रुॻो विच ते इहो टुकड़ो हुननि खे ॿुधायो त मूंखे, मां जो हिन जो हाल ॿुधो त मूंखे रोअण अची वियो। रोअण जो आयो त चई त मूंखे हुन ख्वाजे सौदागर चयो त बादशाह सलामत जेकर हिन बेअद बि माफ़ थिए त मां तोखे कपिड़ा लाहे पंहिंजो बुत खोले ॾेखारियो, जेको भाइरनि मूंखे तलवारूं, मां तोखे पंहिंजो बुत ॾेखारियो। चई मां चयोमांसि न मूंखे एतबार आहे, हाणे तुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि, जॾहिं इहे ॿुधनि था पिया, का न करे कोन था कनि, त बाक़ी मां छा तो में शक कयां। पर चई उन हूंदे बि हिन छा कयो जो गोॾनि ताईं पंहिंजो बुत मूंखे हिन उघाड़ो करे ॾेखारियो। मां ॾिठो त धकी थियल हो, मथो हीअं हेठि निवड़ी ऐं मूंखे ॾेखारियईं हिन जे मथे में हिकिड़ी वॾी खॾ हुई, जेका वॾो कंधारी ॾाढ़ूं जेकर उन में पइजी वञे, जेका मथे में थी मूंखे पंहिंजे भाउ तलवार आहे। अहिड़ो चई हुन जो ज़ख़्म हुयो, बादशाह तो ॻाल्हि करे, कंहिंखे बि हुन ज़ख़्म ॾिसण जी ताक़त न हुई। चई पोइ ख्वाजो चवणु लॻो त बादशाह सलामत जॾहिं भाइर मूंखे मुअल सम्झी विया होॾे काफ़िले ॾे बि वञी काफ़िले जी बि मालिकी कयनि, हलिया विया। चई हिक पासे मां पियो हुजां, ॿिए पासे इहो मुंहिंजो कुतो, कुते वीचारे खे बि धकी करे विया, कुते खे बि धकी करे विया। हाणे चई बरपट में मां बि पियो हां, हेॾो मथो फाटल, कुल्हनि में तलवारूं, जिस्म ते तलवारूं, कुतो धकी बर पट को माण्हू छेड़ूं का शइ कान। मां बि पियो हां, कुतो बि पियो आहे, रत पे वहियो, कुते खां पे वहियो, मूंखां पे वहियो, रत में बुॾा पिया, न को होश न का सघ, न को होश न का सघ। बसि ख़बर नाहे त को मुंहिंजी हयाती इहा हुई जो के मुंहिंजा दम अटकियल हा, जो मां पे जीयुसि, बाक़ी हुननि त पंहिंजे पर में मूंखे ॼण मारे छॾियो। मां चई जंहिं हंधि पियल हुयुसि उहो सरहंदेप मुल्क जेको ॿुधायोमांव त मां जेका जंहिं शहज़ादी सां शादी कई,
इहो हुयो विच ते, हेॾां सरंदेप हुयो, असांजे शहर में हुआसीं, उन जे हिकिड़े पासे ॾांहुं सरंदेप मुल्क हो, हिकिड़े पासे ॾांहुं जंहिंसां मां शादी कई उन जो मुल्क हो, ज़ेरबाद मुल्क। असां हुआसीं चई विच वारे में। सो चई मां जिथे किरियो पियो हुउसि, इहा वरी ईअं सम्झो त न सरंदेप जी हद हुई, मुंहिंजे सावराणी मुल्क जी हद न, सरंदेप मुल्क जी हद हुई। शहर बि उतां को घणो परे न हो, शहर बि उतां को घणो परे न हो। पोइ साईं टे रब खे ॿाॾायुमि, रब खे पे ॿाॾायुमि साईं। त पोइ जेको सरंदेप जो जेको वेझो शहर हुयो, बसि रब खे बचाइणो हुयो। उतां जो जेको बादशाह हुयो सरंदेप जो, मां हाणे कीअं सरंदेप जी हदुनि में पियो, उतां जे बादशाह खे हिकिड़ी धीअ हुई, उतां जे बादशाह उहा पंहिंजे हिक जे ॾिन साहेड़ियुनि सां निकिती का शिकार ते। मिड़ई बसि रब जो जहान आहे, कुदरत आहे मालिक जी। सो उहा शिकार कंदी 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 जिथे ताईं मां पियो हुउसि, जिथे ताईं मां पियो हुउसि, उन हंध खां थोरो परती हिकिड़ो बाग़ीचो हो। सो उहा शहज़ादी बि रब जे कुदरत सां सैर करण ऐं दिलि विंदराइण उते उन बाग़ में आई। साईं हिन सां केतिरियूं दायूं बानियूं सहेलियूं गॾु हुयूं। माण्हुनि जो घणा हा त उते घुमण लॻा, को बाग़ में पियो घुमे, को हेॾे पियो घुमे, को हेॾे पियो घुमे। मां बि चई त पासे में किरियो पियो हुउसि, मां धकियो पियो हुउसि, चिंघां पियो वेठो, ॻाल्हाइण जी वसियत कान हुई, सॾ करण जी वसियत कान हुई, चिंघां पियो। उतां जो टपियूं हिननि खे मुंहिंजे किंझण जो आवाज़ु आयो, मुंहिंजे किंझण जो आवाज़ु आहिनि, दायूं ड्रोड़ी आहिनि मुंहिंजे किंझण ते, आवाज़ वारे पासे ॾे दायूं ड्रोड़ी आहिनि। मुंहिंजो जो ॾिठुनि हाल त फटियो पियो आहे सॼो, रतो रत लॻो पियो आहे। भॻियूं वञी ॾिसो शहज़ादीअ खे ॿुधाए त शहज़ादी पाण त हिते पंहिंजी घुमूं, पर हिते परियां माण्हू हिकिड़ो कुतो बि धकी लॻो पियो त माण्हू बि सॼो रतो रत लॻो। शहज़ादी जो ॿुधो, सो उन महिल ई उथी हुननि सां गॾु अची मां जिथे पियो हुउसि अची मुंहिंजे मथनि खां बीठी, ॾिठई मूंखे ॾाढे ॾुख ऐं अरमान मां चई त हुनखे दाइनि खे चई त ॾिसो त भला साहु अथसि को या कोन। ॿिनि चइनि दाइनि कंहिं मुंहिंजी नब्ज़ ॾिठी, कंहिं अखियूं ॾिठियूं हेॾां होॾां, ये नब्ज़ अञा हलेसी, साहु अथसि। राणी हिननि खे चयो त यकदमि हिनखे बाग़ में खणी हलो, बाग़ वेझो जिथे घुमण आहियूं, हिनखे बाग़ में खणी हलो। साईं उते पहुची भॼाई नौकरनि खे, वञो सरकारी जेके शाही हकीम आहिनि उन्हनि खे वठी। साईं शाही हकीम आया, मुंहिंजी ऐं मुंहिंजे कुते जे इलाज लाइ उन्हनि खे बाक़ाइदे ताक़ीद कई। हकीम खे चई त जेतिरो थिए त हिननि जो रतु बंदि कर, हिननि जे फट हिन ज़ख़्मनि जो कर, मां तोखे वॾो इनाम ॾींदुसि। साईं हू बि वॾो को क़ाबिल जराह हुयो, मुंहिंजे सॼे जिस्म तां रतु ऐं मिटी उगी हुन साफ़ कयो। उते इहो किरियुसि, मिटीअ में बबूत थी वियुसि, वरी रतु गॾियो, माना सॼो मुंहिंजो जिस्म ईअं हो, मुंहिंजो रतु ऐं मिटी उगी हिन साफ़ कयो। साईं शराब सां मुंहिंजे फटनि खे धोतई, टेंचर या स्पिरिट वग़ैरह त कोन हूंदा, शराब सां साईं मुंहिंजे फटनि खे धोतई, मुंहिंजा ज़ख़्म जेके हुआ उन ज़ख़्मनि खे सिबियई, मलम पटी बि कई, मलम पटी बि हुनखे कई। पोइ मूंखे चई त पाणी न, बाक़ी गुलाब जो शरबत ऐं बेद मुश्क जो पाणी, बेद मुश्क जो अर्क, जेॾी महिल बि उञ लॻई इहो। साईं शहज़ादी मुंहिंजे सेरांदी खां वेठी हूंदी,
पर बसि कुदरत जा रंग आहिनि, हुनखे दिलि में अची वियो। कॾहिं कॾहिं त पंहिंजे हथनि सां मूंखे खाराईंदी हुई। नेठि हकीम पे पंहिंजा वस कया, मलम पे ॾिनई, दवाऊं पे हलियूं। नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे थोरो होश आयो। जीअं मूंखे होश जो आयो त मां राणी मूंखे ॾिठो, शहज़ादीअ जो मूंखे ॾिठो त हिनखे होश आयो आहे। त शहज़ादी मूंखे ॾिसी, शहज़ादी चए त शलक खानो ख़राबु थियो हुन ज़ालिम जो, जंहिं हिन वीचारे सां एॾो ज़ुल्म कयो। हू वॾे बुत खां बि न ॾिनो। हू को हिंदू हुया, सरंदे बि हिंदू, वॾे बुत खां बि न ॾिनो। साईं नेठि 10 ॾींहंनि खां पोइ मां अखि खोली। हाणे ॾिसां पियो बाग़ खे हेॾे होॾे, जेको हुते आखाड़ो हुयो। शहज़ादी बि ॾिसां पियो, नौकिरी बानियूं नौकिरियाणियूं, मां पाण खे उन्हनि सभिनी जे विच में ॾिठो। हयाती बची, हेॾा महिरबान माण्हू, रब जा शुक्र कयमि। राणी खे वरी बि ॾिठुमि त मुंहिंजे सेरांदी खां बीठी। मां थधो साहु कयो। दिलि चयो यको जो मां हिकु पासे ते पियो हुउसि, चयमि त जेकर पासो वराए, पर एॾो रतो हलियो हो, मां पाण में ताक़त न सम्झी। थोरो इहो पासो वराए, पर मां वरी किंजी शहज़ादी जो ॾिठो। शहज़ादी चयो त दिलजाए कर, ॾुख न कर, दिलजाए कर, ॾुख न कर। जेकॾहिं कंहिं ज़ालिम तुंहिंजो हीउ हाल कयो आहे न, जेकॾहिं कंहिं ज़ालिम तुंहिंजो हीउ हाल कयो आहे न, त वॾे बुत वरी मूंखे तुंहिंजे हाल ते महिरबानी कयो आहे। तूं परेशान न थी। जेकॾहिं ज़ालिम तोसां ज़ुल्म कयो आहे न, त इन वॾे बुत वरी ईअं सम्झ त मूंखे तो लाइ मोकिलियो आहे, जो मां तो ते महिरबानी थी। चए थो साईं कसम आहे ख़ुदा जो वहदहू ला शरीक जो, अहिड़ी त सुहिणी ईमान जी सुहिणी, हाणे तीअं होश में आयुसि, सुहिणी सूरत ॾिसी मां बेहोश थी। राणी सम्झी वई। गुलाब जो पाणी खणी पंहिंजे हथनि सां मूं ते उहो गुलाब जो पाणी छटकई। नेठि साईं 20 ॾींहंनि जे अरसे में मुंहिंजा ज़ख़्म भरिजी विया। राणी शहज़ादी हमेशह राति जो जॾहिं ॿिया सुम्ही पवंदा हुआ न, त मूं वटि ईंदी, मूंखे पाण अची खाराए पीआरे वेंदी। साईं आख़िर 40 ॾींहंनि खां पोइ मथे पाणी विधुमि। 40 ॾींहंनि खां पोइ मथे पाणी विधुमि, ईअं सम्झो हाणे ॼण मां आज़ादु। शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। हकीम खे घुराई, हकीम खे घुराए ॿुधाए छा खपे। दिलि घुरियो हकीम खे बिना। हाणे साईं मां चाक हुयुसि, हलां घुमां पियो। शहज़ादी मूं वटि रोज़ ईंदी, अची कचहरियूं करे, मां बि किसा कहाणी पियो ॿुधाईंदोमांसि। हिकिड़े ॾींहुं मूंखां मुंहिंजो हाल पुछे, हाणे जी मूंखां पंहिंजो हाल पुछे। त केरु आहे? हिन मुल्क असांजे में तूं कीअं आयो आहे? हीअ हालत तोसां कीअं थी? हाणे हेॾी जो हुन मूं ते महिरबानी कई, मुंहिंजी जान बचाई, लिकाइण जी त ॻाल्हि ई कान आई। मां हिनखे पंहिंजी सॼी कहाणी ॿुधाई, ॿाहिरनि वारी, जेके मूंसां ॿाहिरनि नाजाइज़ियूं कयूं, मां जीअं ॿाहिरनि सां हलियुसि, जीअं मूंसां ॿाहिरि कंदा आया, बाबे खां वठी, मां सॼी ॻाल्हि जीअं मां ॻाल्हि जो हिनखे ॿुधाई त हिन जे अखियुनि में पाणी अची वियो। बराबरि ॻाल्हि बि अहिड़ी जेको मूंसां ॿाहिरनि ज़ुल्म कयो। जी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी मूंखे चई त दिलजाए कर, मां तोखे साह बराबरि सांडींदसि, तुंहिंजी संभाल कंदसि, एतिरे क़दुरु जो तोखां अॻियां पोयां सभु ॾुख दर्द विसरी वेंदा। मां चयोमांसि त रब साईं तोखे सलामत रखे, ईअं सम्झ तो मूंखे नई हयाती बख़्शी, मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां। मतिलबु त राणीअ मां केतिरियूं रातियूं ईअं कचहरियुनि में गुज़ारियूं। दस्तूर मूजिबि राणी जॾहिं मूं वटि मोकिलाए वेंदी त मां उथी हिकु कुंड में वञी निमाज़ पढ़ंदो हुउमि। चई जेॾी महिल हीअ वेंदी त मां वञी कुंड में निमाज़ पढ़ंदो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी पंहिंजे वालद ॾांहुं कंहिं कम लाइ हली वई, काफ़ी थी वई देरि,
मां चयो त कान आई। मां उथी निमाज़ में शुरू थी वियुसि। निमाज़ जो पढ़ां, ओचितो ई ओचितो शहज़ादी पंहिंजे दाईअ सां हथ में ॾेई मूं वटि आई। न त चई मां सदाईं हूअ वेंदी हुई त निमाज़ पोइ पढ़ंदो। अॼु जो देरि कई त मां चयो अॼु न आई अलाए छा, मां वरी पाण निमाज़ जो बि पढ़ां। मुंहिंजे निमाज़ पढ़ंदे हे अची पिया मूंखे ॾिठईं, मां पढ़ंदो हुउमि कुंडड़ीअ में, ॾिठईं त मां पंहिंजी जाइ ते जो न हुयुसि त परेशान थी वई, कि काॾे हो काॾे हो, जाइ जूं कुंडूं ॻोल्हण लॻी। ॻोल्हींदे ॻोल्हींदे उते आई जिते मां निमाज़ पई पढ़ी। राणी त मुस्लमान हुई कान, मुल्क बि सॼो हिननि जो ईअं हो। राणी कॾहिं ईअं कंहिंखे कंदे ॾिठो कोन, कंहिंखे निमाज़ पढ़ंदे हो न ॾिठो ई कोन, न वरी को ॿुधो बि, हिननि जो मुल्क हुयो, न वरी को ॿुधो बि। सो मां अठ करे वेठी वई, मूंखे ॾिसे, मां पियो निमाज़ पढ़ां, मां अठ करे वेठी पई मुंडी निहार। मां कई निमाज़ पूरी, हथ खयमि दुआ जे लाइ, दुआ लाइ हथ खयमि, दुआ घुरी, वरी चई त मां कयो सजदो शुक्र जो। जीअं मां सजदे में वियुसि त हिन खणी ईअं ॿुध में ईअं टहक ॾिनई, टहक ॾेई ऐं चई त लॻे थो त हे वीचारो हाणे हिन हेॾा ॾुख थिया अथसि, हेॾा धक ज़ख़्म, हीअं लॻे थो त हे वीचारो थोरो सौदाई थी वियो, कहिड़ियूं हरकतूं पियो थो करे, छा थो पियो करे, हुन त कॾहिं ॾिठो ई कोन हो, न ॿुधो हुई, माना हुनजे लेखे त हाणे वीचारे जेको दिमाग़ कमु नथो करे, मथे में धक लॻल आहे हेॾो, वीचारो को सौदाई थी। मां खिलण जो आवाज़ ॿुधी ॾिनुसि, एतिरे में राणी अॻिते वधी, मूंखे चई त तूं छा पियो करीं? रिजाम पियो त हाणे चवांसि मथां कावड़ लॻेसि, छो जो मां पढ़ंदो हुउमि हिन खां, इहा वेंदी ई पोइ, मां हिनखे जवाबु ॾिनो न सघियो। मां जो जवाबु हिनखे न ॾिनो त हिन सां गॾु जेका दाई हुई, उन दाईअ चयसि त शहज़ादी मां सम्झां थी त हीउ माण्हू आहे मुस्लमान, हे बुतनि खे न मञींदा थी, अणॾिठे रब जी पूॼा कंदा थी। राणी जो हे ॿुधो त हथ ते हईं, ताड़ी हणबी आहे, सफ़ा ई कावड़जी। चई त मूंखे त अॻु मूंखे पहिरियों त इहा ख़बर कान्हे त कोई तुर्क आहे, तॾहिं तुर्क माना कंहिं दौर में मशहूरु हुया, तुर्कनि जूं खिलाफ़तुनि जो हुयूं, त माना मुस्लमान हर को ॼण हुननि जी नज़र में तुर्क हूंदो। मूंखे हीअ ख़बर त कान्हे त कोई तुर्क आहे ऐं असांजे बुतनि खे न मञींदो आहे। सही सही सही, हाणे सम्झमि, तॾहिं त असांजे बुतनि जे ॾिनल बुतनि हिनखे इहो अज़ाब ॾिनो हो न, की बुतनि खे न पियो मञे। ऐं केॾो मूंखां ग़लती थी वई, मां नाहक हिनजी अची संभाल कई, मां हिनखे अजायो अची पंहिंजे घर में रखियो, उहा इहो चई वई हली, कावड़ में इहे लफ़्ज़ चई वई। मां लफ़्ज़ इहे ॿुधी बदहवास थी वियुसि, अड़े हे छा थी वियो, हाणे भला अलाए छा कंदी, मुल्क बि हिननि जो, एॾो ॾमर, मतिलबु मां भला जे कयां पियो त हर कंहिंजो पंहिंजो दीन आहे, मां तुंहिंजे दीन लाइ त कुझु कोन थो चवां, पर एॾी नफ़रत, हाणे आहियां बि हिन जे वस में, ऐं सम्झां थो त नफ़रत बि असांजे दीन खां एॾी अथसि, हाणे अलाए छा कंदी। सॼी राति थी मूंखे निंड न आई, सुबुह ताईं बेअख़्तियार मां रोअंदो रहियुसि, ॻोड़नि सां अखियूं पियो धोआं, हाणे ॻणती हुजे त अलाए छा थींदो, हाणे ॻणती हुजे त अलाए छा थींदो। 3 ॾींहं 3 रातियूं इन ख़ौफ़ में पियो हुजां, लड़ी कान, 3 ॾींहं 3 रातियूं, सम्झुमि त माना बाक़ाइदे को ॾमर अथसि, वरी का असांजे दीन सां नफ़रत अथसि, पर हाणे छा थींदो, इन में परेशान हुजे। हाणे राणी हिन सां छा कयो, इहो सुभाणे पढ़ंदो।